बाबा ये कीअं वाक़ियो थियो आहे? बाबा मुंहिंजो गंबट मोड़ ते एक्सीडेंट थी पियो जेको आहे सो ॿ मायूं टुपनि पियूं। पोइ उन हिकिड़ी माईअ खे का गाॾी मुंहिंजी लॻी वई। पोइ जेको आहे सो ईअं कंदे मथां ॿ सिपाही बची विया। पोइ उन्हनि ॿिनि सिपाहियुनि मूंखे थाणे ते खणी विया, मुंहिंजी गाॾी बि थाणे ते काए विया। पोइ उन खां पोइ जेको आहे सो मां उते मूंखे सिपाही थाणे ते छॾे हलिया विया। उन खां पोइ जेको आहे सो मूंखे सिपाहीअ चयो त तूं वॾे मुंशीअ सां अंदरि वेहि वञी। त पोइ मां उते अंदरि वॾे मुंशीअ सां वेठो आहियां वञी। त वॾे मुंशी थो चए मूंखे त जेको आहे सो थोरो उते थी। त मां चयोमांसि मां हिते सही आहियां साहब। त वरी जेको आहे सो हिन मूंसां ॿांह पकिड़े ऐं जेको आहे सो मूंखे माना बद इख़लाक़ी कई आहे। ऐं जेको आहे सो हिन मूंसां ग़लति कयो आहे। मूंखे इंसाफ़ खपे, हिन ते एफ आई आर कटाई वञे। ऐं मूंखे पिस्टल जूं धमकियूं ॾिनई ऐं पिस्टल मूं ते रखियईं त जेको आहे सो ॾे न त मां केस विझंदोमांइ, हीअं कंदोमांइ। मां चयोमांसि साहब मां माण्हू त न मारिया हुआ, न खून करे आवां। ख़ाली त एक्सीडेंट थियो आहे, अलाह ख़ैरु कंदो तव्हां थाणे ते होॾो इस्पताल ॾों थी अचो। ज़ोरी ज़ना थी आहे बाबा। जी जी। तव्हां अस्पताल आयो? जी जी, असां मेडिकल कराइण आया आहियूं। हिन महिल सॼी मेडिकल में ख़बर पइजी वेंदी त छा थियो आहे छा न थियो आहे। तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो मोहम्मद सुखियल आहे। ठीकु आहे बाबा।